अरे खबरदार कह रहे हो आज गाने पिया वञो ऐं गाने ॿुधो हीउ रिढ जो बच्चो रेड़ी में खणी किथां ॻाल्हियो हाय साहब ये रिढ जो बच्चो न आहे मुंहिंजो बच्चो आहे। अच्छा त तूं रिढ आहीं खबरदार करे ते ओन तुम ठोकरे इखरा का सजन है बो तू ठोका है मुठो हल तूं ई ॿुधा आधी राति जो रिढ जो बच्चो खणी किथां ॻाल्हियो अंधो ही जो अंधो न आहियां रोशनी साइकिल जरा दो ना थी अखियों फाड़े दिस ये तो केर सारे बच्चो नजर न तो जाए ॿुध आहे त इंसान जो बच्चो पर थोरो खुटल खुटल थो लॻे असुल में मसलो इहो त मुंहिंजे पुट खे कम ते खाइण जी ॾाढी बुरी आदत आहे। ट्रालनि ते चढ़ी कम ते पटींदो आहे खाईंदो आहे ट्राली मथां चढ़ी अथसि इन करे छोरो अधु थी वियो आहे। अच्छा अधु थी वियो अधु अरे बाक़ी अधु किथे आहे असुल में छा त जॾहिं न ॿ थिया त अधु डॉक्टर वटि पियो आहे पेट खणी था वञूं असांखे डॉक्टर चयोसीं वठो मोटाए चयो त ॿई गॾे हिकिड़े इंसान ठाहींदासूं। ॻाल्हि ॿुधो मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे तोखे बाबा इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी जेसिताईं सम्झी तेसिताईं जेको हो ॿियो अधु अस्पताल में पियो न उन मां ॿी मुठी निकिरंदी पोइ हीअ मुठी कहिड़े कम जी। यार अजीब केस आहे अरे अजीब ॻाल्हि छा हे फ़िलहाल ही माण्हू न आहे सम्झ ब्रीफ केस आहे जॾहिं अधु सां मिलंदो न तॾहिं पूरो इंसान थी वेंदो। पोइ पूरो कयोसि न बाबा तूं जॾहिं जान छॾी दे त असीं वेंदासूं अधु सां मिलंदो न। हा त वञो कहिड़ो कयो वञो वञो अरे हल कहिड़ो इहो कारो छा आहे कारो 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 डॉक्टर आहे जेको अधु गंढींदो इन करे ज़ाल खे चयमि त कारो डॉक्टर थी न वञे। अच्छा 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 हलो हलो वञो वञो मेहरबानी साहब मेहरबानी। अजीब मसलो आहे अधु माण्हू हिते अधु माण्हू अस्पताल में इहो जीरो माण्हू कीअं हूंदो। सिपाही कहिड़ो पासो वठिणो अथई या साॼो वठ या खाॿो वठ। अरे ॿुध मूंखे तुआरो पासो वठिणो आहे मूं वारो पासो पर छो ख़ैर में। अरे पुछई थो त लकड़ो वारे ते आयो हो मूं त कोन ॾिठो। ॿुध तूं 24 कलाक वारे ते हूंदो ई न 24 कलाक माना घणा थिया। अरे मतलब त सुबुह ऐं शाम हूंदो ई न। अरे सुबुह शाम छा मां मंझंदि जो बि हूंदो आहियां। वॾी ॻाल्हि आहे पोइ बि तोखे ख़बर कान पई त लकड़ो अचे थो या कोन थो अचे वहेड़े वाह मुंहिंजे ख़्याल में कोन ईंदो। अरे तुंहिंजे ख़्याल में छो न ईंदो। अरे ख़्याल में त आशिक़नि खे बाशूक ईंदा ने हक़ीक़त ॿुधा त वारे ते अचे थो या कोन थो अचे। न न वारे ते कोन ईंदो ऐं अलाए केतिरा ॾींहं थी विया अथसि कोन थो अचे। ॿुध पक थी त कोन ईंदो आहे। हा हा पने ते लिखी ॾे ऐं फ़िलहाल तुंहिंजो पन्नो कोन था विञायूं पर जेकॾहिं मूंखे ख़बर पई आहे त लकड़ो वारे ते अचे थो ऐं तो मूंसां कूड़ आयो आहे छो जो तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो नालो आहे सिपाही सरोटो मां अहिड़ो ॾींदुसि मरोटो जो असुल पढ़ियूं बि विसरी ॾींदई। एलसी दाख़िल करे अंदरि कंदोसीं ऐं अहिड़ा सचूं हणंदोसीं अहिड़ा सचूं हणंदोसीं असुल कूड़ ॻाल्हि खां पासो कढे छा ॿुधई। वाह जो फाथो आहियां होॾे पाणी हेॾे बाह हाणे वञा त वञा काॾे लॻे थो त पंहिंजी कहाणी हिते ई पूरी थी। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।